IBA यूनिवर्सिटी कराची में वाक़ कोन्हे, ही सखर शहर में वाक़ आहे। ऐं सभ खां वॾो चैलेंज निसार अहमद सिद्दीकी लाइ इहो हुयो त हिन सखर शहर में हाई क्वालिटी फैकल्टी खे खणी अचे। शुरू में जॾहिं IBA एस्टेब्लिश थियो त असांजे लाइ वॾो मसइलो हुयो त हिते क़ाबिल माण्हू कोन ईंदा सखर शहर में। निसार सिद्दीकी पर्सनली माण्हुनि खे अप्रोच कंदो हो। ऐं मूंखे ॾींहं यादि आहिनि जॾहिं निसार सिद्दीकी साहब, ज़ाहिद खंड साहब, डॉक्टर अजमल सां राब्तो कयो। साईं फ्रांस में हुया, उते पढ़ाए रहिया हुआ ऐं हिननि खे ऑफर मोकिलियाऊं, जंहिंजे जवाब में डॉक्टर अजमल चयो त सर जेको हिते आउं कमायां पियो उन खां त तव्हां मूंखे इलाही घटि पिया पैसा ऑफर कयो, पर हिन जे बावजूदि आउं मोटी ईंदुसि। हुन जी वजह सिर्फ़ु हिकु आहे, उहा वजह इहा आहे त आउं चाहियां थो त जेको मुंहिंजो इलाइक़ो आहे उतां जे माण्हुनि खे आउं पढ़ाए सघां। ऐं इहो ई मिशन खणी डॉक्टर अजमल सावंत जेको आहे न सखर IBA वापसि आयो। 2015 खां सखर IBA खे डॉक्टर अजमल सावंत साहब सर्व करे पियो। साईं हाईली क्वालिफाइड हुया। उन्हनि जे हिकु ॿ प्रोजेक्ट्स जेके आहिनि उन्हनि जो मां ज़रूरु ज़िक्र कंदुसि। हिकिड़ो मिनिस्ट्री ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो प्रोजेक्ट आहे जंहिंखे चवंदा आहिनि नेशनल फ्रीलांस ट्रेनिंग प्रोग्राम। हिन प्रोग्राम जो मक़सदु इहो आहे त यंग जनरेशन खे फ्रीलांसिंग जी ट्रेनिंग ॾेई सघिजे। डॉक्टर अजमल हिन प्रोजेक्ट खे विन कयो, प्रोजेक्ट खे सखर IBA में लीड करे पियो। ऐं तक़रीबन हिन प्रोग्राम डॉक्टर अजमल सावंत लोअर मिडिल क्लास जा 970 ॿार ट्रेंड कया। ऐं इन 970 ॿारनि मां जंहिंखे हुन ट्रेंड कयो, 100+ ॿार अॼु बि ग़रीब ख़ानदाननि जा आहिनि जेके $400 पर मंथ कमाइनि था। उन में अहिड़ा ॿार बि आहिनि जेके थी सघे थो सुंदराणी बिरादरी जा बि हुजनि। बग़ैर कंहिं तख़सीस जे, बग़ैर कंहिं डिस्क्रिमिनेशन जे, हर क़िस्म जे ॿार खे जेको इंटीरियर सिंध सां तालुक़ु रखे पियो, जेको ग़रीब फैमिली सां तालुक़ु रखे पियो, उन्हनि खे ट्रेनिंग ॾिनी वञे पई त उहे ॿार इन क़ाबिल थियनि जो पंहिंजे पेरनि ते बीहनि ऐं पंहिंजे ख़ानदान खे ट्रांसफॉर्म कनि। निसार सिद्दीकी साहब जो हिकिड़ो विज़न हुयो। आख़िर IBA असां इन लाइ ठाहियो आहे त जेके माउ पीउ जंहिंजा खीसा भले नंढा आहिनि पर उन्हनि जे ॿारनि जा ख़्वाब वॾा आहिनि, त असां अहिड़े ॿारनि खे पढ़ाए सघूं त उहे पंहिंजे ख़्वाबनि खे माने सघनि, उन ख़्वाबनि खे पूरो करे सघनि। डॉक्टर अजमल साहब जो निसार सिद्दीकी सां हिकु वेझो तालुक़ु हुयो ऐं इहो मिशन त डॉक्टर अजमल जे दिलि ते नक्श थियल हुयो। ऐं डॉक्टर अजमल जो इहो ई मिशन हुयो त जेके अंडर प्रिविलेज क्लास आहे, जेके अदरवाइज़ एक्सक्लूडेड आहिनि सोसाइटी मां, उन्हनि खे सोसाइटी जे धारे में शामिलु कजे ऐं उन्हनि खे पढ़ाइजे त उहे ॿार जेको आहे न जीअं पंहिंजे लाइ बि कारआमद साबित थियनि, सोसाइटी लाइ बि कारआमद साबित थियनि ऐं पंहिंजे घरनि खे बि ट्रांसफॉर्म कनि। मां सिर्फ़ु तारिक साहब जूं ॻाल्हियूं ॿुधां पियो ऐं नोट कयां पियो। हिकिड़ो वॾो सफ़र आहे कैडेट कॉलेज लाड़काना खां जेको शुरू थिए थो, उन खां पोइ मेहरान यूनिवर्सिटी वञे थो उहो सफ़र, उन खां पोइ जेको आहे फ्रांस वञे थो। डॉक्टर अजमल साहब हुते मास्टर्स करे थो, PhD करे थो यूनिवर्सिटी ऑफ पेरिस डेकार्ड मां। ऐं एतिरी महिनत करण खां पोइ, एतिरा ज़िंदगी जा साल ॾियण खां पोइ, हिकु पल में उहो माण्हू जेको आहे उनखे क़तलु कयो थो वञे ऐं उनजी का दाद फ़रियाद कोन थी थिए, इहो वॾो अफ़सोस जो मक़ाम आहे।